नाज़रीन बुलेटिन के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं त आसिफ अली ज़रदारी जे अमड़ ज़रीन आरा बुखारी जे लाॾाणे ते ज़रदारी हाउस नवाबशाह में उज़रख़्वाही जो सिलसिलो जारी आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं संदसि भेण आसफ़ा भुट्टो ज़रदारी ॾाॾी जे विछोड़े ते ताज़ियतूं वसूल करे रहिया आहिनि। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल क़ुद्दूस बज़ेंजो, MQM पाकिस्तान जे अॻवाननि वसीम अख्तर, सैयद नासिर हुसैन शाह, सईद गनी, मुकेश कुमार चावला ऐं आगा सिराज दुरानी तॾे ते पहुची PB चेयरमैन सां उज़रख़्वाही कई। MNA मुनव्वर टालपुर, MPA हाजी अली हसन ज़रदारी, तारिक मसूद आराई, ज़ियाउल हसन लंजार समेत MNAs, MPAs ऐं इलाइक़े वासिन बि ज़रदारी हाउस पहुची बिलावल भुट्टो ज़रदारी सां उज़रख़्वाही कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अमड़ जो मड़ नवाबशाह वेझो अबाणे क़ब्रिस्तान बालूजा कुबा में मिटी मां हवाले कयो वियो। मरहूमा जो टीजो सुभाणे थींदो, जंहिं में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ऐं ॿिया अॻवान शिरकत कंदा।